जो पुरमन एहतजाज आहे उहो कैन शाह मीर कॉलोनी में हिकिड़ो फाशी अडोल विया जी जी दा खणी खैरपुर थाणे ते असांजा जॾहिं मलाह बिरादरी जा माण्हू पहुता त संदन SHO उन्हनि जे दाईंदड़ धुरी जे मथां FIR करे छॾी आहे। जी नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधाईंदो त मेड़ में सिंध मुला बिरादरी पारां कैन शाह पुलिस जे ज़ियारतुनि पुलिस सरपरस्ती में हलंदड़ फहाशी अॾनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो। सिंध मुला फोरम पारां मलाह बिरादरी जे माण्हुनि हथनि में प्ले कार्ड बैनर खणी पुनल मला, एहसान मला, मुमताज़ मला, महबूब मला, अब्दुल अज़ीज़ मला, ह्यूमन राइट फाउंडेशन जे ज़ुल्फ़कार बुगियो, SUP जे रहनुमा अब्दुल हमीद सूमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कैन शाह पुलिस जे ज़ियारतुनि कैन शाह जे मीर कॉलोनी में पुलिस जी सरपरस्ती में हलत फहाशी अॾे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कढियो। मुज़ाहिरे उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कैन शाह जे मीर कॉलोनी में बासर पुलिस जी सरपरस्ती में सरेआम फहाशी अॾो हलाए रहिया आहिनि, जंहिंजी शिकायत कैन शाह थाणे जी SHO खे कई, जंहिं उल्टो मलाह बिरादरी जे एहसान मला, उस्मान मला मथां झेड़े जो कूड़ो केस दाख़िल करे छॾियो। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी कूड़ो केस ख़तमु करे फहाशी अॾे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, न त सॼी सिंध में सिंध मला फोरम एहतिजाजी तारीख़ हलाए धारणा हया वेंदा। कैमरामैन दीदार मैसर सां गॾु रिपोर्टर अब्दुल वहीद मैसर, सोच TV न्यूज़ मेयर।